इस्लामाबाद में इम्कानी विगोड़न खां बचण लाइ रेड ज़ोन खे सील कयो वियो आहे। अवांखे आगाह कयूं, पुलिस रेंजर्स एफसी जा 8000 एहलकार मुक़रर कया विया आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी लाइ इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। रेड ज़ोन अचण लाइ रुॻो मारगला रोड खे ई इस्तेमाल करे सघिबो। रेड ज़ोन में कलम 144 लागू कयो वियो आहे। इस्लामाबाद में इंतज़ामिया मूजिबि रेड ज़ोन में हर क़िस्म जे मेड़ाके ते पाबंदी लागू कई वई आहे। घरू वज़ारत मोबाइल फ़ोन्स सर्विस पिणु बंदि करण ते ग़ौर शुरू करे छॾियो आहे। अवांखे आगाह कई पिया, इस्लामाबाद रेड ज़ोन जे आस पास पुलिस एफसी ऐं रेंजर्स जा 8000 एहलकार मुक़रर कया विया आहिनि। इस्लामाबाद इम्कानी विगुणनि खां बचण लाइ रेड ज़ोन खे सील कयो वियो आहे। इस्लामाबाद खां टीवी जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण नाज़रीन, इस्लामाबाद खां टीवी जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण लाइन ते मौजूद आहे। जी नज़ीर, कहिड़ा तफ़सील आहिनि सिक्योरिटी जे हवाले सां? जी नज़ीर, कहिड़ा तफ़सील आहिनि सिक्योरिटी जे हवाले सां? जी बिल्कुल, कौमी असेंबली इजलास कुछ देर खां पोइ शुरू थियण वारा आहे, पर जेकी सिक्योरिटी जी सूरत हाल ते मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त जेको आहे सो न सिर्फ़ पंजाब पुलिस, इस्लामाबाद पुलिस, एफसी जा इदारा वॾे तइदाद में हिते जेको आहे सो असेंबली जे ॿाहिरां जे उन तरफ़ जेके 53 जेके रस्ता आहिनि उते मुक़ररु कया विया आहिनि। लॻभॻि 8000 खां मथे जेके आहिनि सो अॼु एहलकार मुक़ररु कया विया आहिनि, छो जो गुज़िरंदी वज़ीर आज़म तरफ़ां बि एहतजाज जी नज़ीर, जी नज़ीर, इहो ॿुधाईंदा हलो त इजलास कहिड़े वक़्तु शुरू थींदो ऐं हिन वक़्तु कहिड़ा कहिड़ा अॻवान पहुची चुका आहिनि? नाज़रीन, नज़ीर चारण सां असांजो राब्तो हिन वक़्तु कटिजी वियो आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं, इस्लामाबाद में इम्कानी विगुणनि खां बचण लाइ रेड ज़ोन खे सील कयो वियो आहे। पुलिस रेंजर्स एफसी जा 8000 एहलकार मुक़रर कया विया आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त आहिनि। रेड ज़ोन अचण लाइ रुॻो मारगला रोड खे इस्तेमाल करे सघिबो। रेड ज़ोन में कलम 144 लागू कयो वियो आहे। इस्लामाबाद इंतज़ामिया मूजिबि रेड ज़ोन में हर क़िस्म जे मेड़ाके ते पाबंदी लागू कई वई आहे। घरू वज़ारत मोबाइल फ़ोन सर्विस बंदि करण ते बि ग़ौर शुरू करे छॾियो आहे। जी नाज़रीन, अवांखे आगाह कयूं पिया, इस्लामाबाद में रेड ज़ोन जे आस पास पुलिस एफसी ऐं रेंजर्स जा 8000 एहलकार मुक़रर कया विया आहिनि। नज़ीर सां असांजो राब्तो हिकु भेरो ॿीहर थी वियो आहे। जी नज़ीर, कहिड़ा सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि हिन वक़्तु? कहिड़ा कहिड़ा अॻवान पार्लियामेंट हाउस पहुची विया आहिनि? जेके अपोजिशन जा मेंबर आहिनि, असेंबली जा MNAs आहिनि, उहे जेके आहिनि सो वॾी तइदाद में पहुची चुका आहिनि ऐं अपोजिशन जे पार्लियामानी पार्टी जो इजलास हींअर शुरू थींदो, जंहिंखां पोइ क़ौमी असेंबली जे इजलास में जेको आहे सो शिरकत कई वेंदी। इन सां गॾोगॾु जेको आहे सो जेके अपोजिशन सां जेके लाॻापियल मेंबर आहिनि उहे जेके आहिनि सो हिन इजलास में शिरकत करण लाइ पहुची चुका आहिनि। यूसुफ रज़ा गिलानी जेको सेनेट में जेको सीनियर सेनेटर आहे उहे बि जेको आहे पहुची चुका आहे। उन सां गॾोगॾु हींअर जेको आहे सो बिलावल भुट्टो ज़रदारी बि जेको आहे सो पंहिंजी चेंबर में पहुची चुको आहे ऐं अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी बि कुझु देरि में पहुचण वारा आहे। मुस्लिम लीग नून तरफ़ां एहसन इक़बाल, अॻूणो वज़ीर आज़म शाहिद खान अब्बासी, ख्वाजा साद रफ़ीक, मुस्लिम लीग नून जा ॿिया जेके सीनियर अॻवान उहे पहुची चुका आहिनि ऐं मौलाना फज़ल रहमान जो जेको पुटु आहे मौलाना असद महमूद, उहो बि जेको आहे इजलास में शिरकत लाइ पहुची चुको आहे। ऐं हुकूमती जेकॾहिं मेंबरनि जी मां ॻाल्हि कंदुसि त जेके उन्हनि जा जेके मेंबर आहिनि
जेके उन्हनि जे जेकी वधीक अक्सरत हुजणु घुरिजे पर उहे न हुअण जे बराबरि नज़र अची रहिया आहिनि। हूअं जॾहिं बि को इजलास थींदो हो त हुकूमती मेंबर जा जेके वज़ीर हूंदा हुआ उहे पंहिंजे चैम्बरुनि में वेही करे मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल बि कंदा हुआ ऐं इजलास जे हवाले सां हिकमत अमली बि जोड़ींदा हुआ। पर हींअर जेके वफ़ाक़ी वज़ीर जी जेके चैम्बरूं आहिनि उहे जेके आहिनि सो ख़ाली नज़र अची रहियूं आहिनि ऐं हुकूमती मेंबर जेके आहिनि सो घटि नज़र अची रहिया आहिनि। अपोज़िशन जा जेके मेंबर आहिनि उहे हिन वक़्त खां ई जेको आहे सो वॾी तइदाद में पहुची चुका आहिनि ऐं उन्हनि जी हिकमत अमली इहा आहे त इजलास जीअं शुरू थींदो त असां पंहिंजी जेकी अक्सरत आहे उहा जेको आहे ज़ाहिर कयूं। जी नसीर, तव्हां लाइन ते रहिजो, वॾी महिरबानी।